रहीम सब खां पहिरियों त अॼु खां हिकु ॾींहुं पहिरियों राति जो जेको बबरलो जे अंदरि पुरअमन मुज़ाहिरीन ते पुलिस जी चढ़ाई थी, उन्हनि जी गिरफ़्तारियूं थियूं, उन जी असीं सभु वकला बिरादरी ऐं खैरपुर जी सिविल सोसाइटी सख़्त लफ़्ज़नि में मुज़म्मत कयूं था। कल जेको बलोचिस्तान जे अंदरि मस्तूंग में सेशन जज साहब जो असांजे जो टारगेटेड मर्डर थियो आहे ऐं हिकु एडिशनल सेशन जज असांजो ज़ख़्मी थियो आहे ऐं उन्हनि जो ड्राइवर भी उन जी भी शहादत थी आहे। इन दहशतगर्दी जे वाक़े जी भी असीं अॼु भरपूर अल्फाज में मुज़म्मत कयूं था ऐं खैरपुर जे तमामु जेके इलेक्टेड पाण खे नुमाइंदा सॾनि था, उन्हनि जी जेका ख़ामोशी आहे उन जी भी सख़्त अल्फाज में मुज़म्मत कयूं था।